साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो अवां सां मुखातिब आहियां पंहिंजे यूट्यूब चैनल मज़लूमनि जी आवाज़ में। हर रोज़ तव्हां ताईं पैगाम पहुचायां थो त महिरबानी करे मुंहिंजो प्रोग्राम, मुंहिंजो पैगाम माण्हुनि सां शेयर करियो, सब्सक्राइब करियो, लाइक करियो, कमेंट करियो, त जीअं तव्हां जेकर ॻाल्हाए नथा सघो, तव्हांजो आवाज़ बणिजी करे मां ई पंहिंजो आवाज़ क़ौम ताईं पहुचाइण थो चाहियां। इहो उन जे करे जॾहिं मां मरंदुसि त रबे काइनात मूंखां पुछंदो त तूं समाज में वकील हुअण जे नाते सां पंहिंजो कहिड़ो किरदारु अदा कयो। हिते जॾहिं डॉक्टरनि पे लुटियो क़ौम खे, डॉक्टरनि पे कुठो क़ौम खे, तूं ख़ामोश हुएं। ट्रेज़री जो ऑफिसर जॾहिं मुख़्तसिर मुदत में अरबपति खरबपति थी वियो ऐं नौकरी उनजी अञा रहियल हुई, उहो माण्हू पंहिंजी नौकरी छॾे करे वञी रेस जो सरदार थियो, पगूं ॿधई, तूं ख़ामोश हुएं। या उहे माण्हू जेकी तव्हां ई असां माण्हुनि जे वसीलनि खे फुरनि था, ज़ख़ीरा अंदोज़ी करे रखनि, अनाज खे त जॾहिं महांगो थींदो त खपाईंदासीं। ऐं उहे माण्हू जेकी रिश्वत खां सवाइ को बि कमु न कनि, रिश्वत न मिले त धिका थाॿा खाईंदो खाईंदो माण्हू थकिजी पए, ब्लड प्रेशर जो मरीज़ थी वञे, शुगर जो मरीज़ थी वञे, पर उन्हनि खे रहम न अचे। हीउ मुंहिंजो पैगाम उन्हनि जे लाइ आहे, तव्हां जे लाइ आहे। तव्हांखे तो यादि ॾियारियां त तव्हां ख़ामोश आहियो, तव्हां तमाशो था ॾिसो। क़ौम लुटिजे थी, क़ौम फुरिजे थी, क़ौम तबाह थी थिए, क़ौम बर्बाद थी थिए। क़ौम खे अहिड़ियूं त ॾोरूं लॻियूं आहिनि जेकी क़ौम जी पाड़ पटे थियूं छॾनि। महिरबानी करे मुंहिंजो आवाज़ ॿुधो, मुंहिंजो पैगाम ॿुधो, सब्सक्राइब करियो, शेयर करियो, जंहिंजे क़ौम ताईं मुंहिंजो पैगाम पहुची सघे ऐं हक़ीक़तूं वधीक वाज़िह करे सघां। महिरबानी साथियो।